इंसान खे बीमारियुनि खां पनाह ॾींदड़ धरती माउ। यूनानी मुफ़क्किर अरस्तूअ जो चवणु आहे त फितरत जी हर शइ में का न का अजीब ॻाल्हि ज़रूरु हूंदी आहे। ज़मीन ऐं मिटीअ जो ज़िक्र हर ॿोलीअ जे अदब में थिए थो। इंसानु मिटीअ मां पैदा थियो आहे ऐं मिटीअ में मिलंदो। बहरहाल इहा अलॻि ॻाल्हि आहे, पर ॼमण खां वठी मरण ताईं इंसान ऐं मिटीअ जो ॻांढापो जारी आहे। धरतीअ ते ॿार जो पहिरियों क़दम तमामु घणी अहमियत रखे थो, पर अॼु जे दौर में उमिरि वधण सां गॾु इंसानु मिटीअ खां परे थींदो पियो वञे। मिटीअ खां फ़ासिलो केतिरनि ई मसइलनि ऐं परेशानियुनि खे जनमु ॾेई रहियो आहे। ज़मीन तव्हांखे खाधो ऐं पाणी ॾिए थी, उन जे मथाशिरे ते तव्हां वेहो, बीहो, ड्रोड़ो, तरो ऐं हलो था। इन्हीअ सां गॾु हिकु तमामु हैरत अंगेज़ शइ जंहिं तरफ़ तव्हां कॾहिं बि गौर न कयो आहे त ज़मीन पिणु फितरत तरफ़ां शिफ़ा बख़्श तवानाई जो ज़रियो बणियल आहे। ही अजीब शिफ़ा जी ताक़त तव्हांजे पेरनि हेठां ज़मीन जे अंदरि आहे। सादे नमूने हक़ीक़त खे सम्झो त जदीद इंसानु फितरत खां परे थी रहियो आहे। तरक़ी ऐं आला मयार जी ज़िंदगी जे नाले में इंसानु फितरत जे केतिरनि ई नेमतुनि खां मुंहुं मोड़े छॾियो आहे। अॼु जे इंसान हिकु अहिड़ी तर्ज़ ज़िंदगी अख़्तियार कई आहे जेका फितरत जे उसूलनि खां परे आहे। फितरत जी नेमतुनि खां मुंहुं मोड़णु ऐं फितरत खे इस्तेमालु न करण सां इंसानु लामहदूद बीमारियुनि ऐं मसइलनि खे दावत ॾेई चुको आहे। उन्हनि में टेंशन यानी ज़हनी दबाव, अल्सर, शुगर, दिलि जी बीमारी, मथे जो सूरु, निंड न अचणु ऐं नफ़्सियाती मुंझारो वग़ैरह आम आहिनि। छा तव्हां कॾहिं पेरें उघाड़े छबर ते या समुंड जे किनारे आली वारीअ ते हलण जो ख़ुशगवार अहसासु महसूसु कयो आहे? अॼुकल्ह साइंस बि इंसान जी फितरत ऐं धरतीअ जे इन ख़ुशगवार अहसास खे ऐं इन जे लातादाद फ़ाइदनि खे तस्लीम करे वरितो आहे। मग़रिबी दुनिया में इन लाॻापे ते तहक़ीक़ जारी आहे। इन तहक़ीक़ जो हिकु नतीजो इल्म जी हिकु नई शाख़ जी सूरत में साम्हूं आयो आहे, जंहिंखे अर्थिंग सॾियो वेंदो आहे। अर्थिंग साइंस मां मुराद कंहिं बि कुदरती मथाछिरे, समुंड किनारे, मिटी या छबर ते सुबुह जो पेरें उघाड़े हलणो आहे। हिन नज़रिए खे मञींदड़नि जो चवणु आहे त ज़मीन ते पेरें उघाड़े हलण सां जिस्म में इलेक्ट्रॉन जी खोट पूरी थिए थी, जंहिंजा सिहत ते सुठा असर पवनि था। टिनि मुहक़िक़नि क्लिंट ऑबर, डॉक्टर स्टीव सनाट्रा ऐं मार्टन ज़ुकर धरतीअ ते इंसाननि ऐं जानवरनि जे लाॻापे ते हिकु हैरत अंगेज़ किताबु पिणु लिखियो आहे। हिन किताब में हू पेरें उघाड़े हलण जे फ़ाइदनि बाबति ॿुधाइनि था ऐं हिन मश्क़ लाइ अर्थिंग जो इस्तेमालु कनि था। तजुर्बे मूजिबि अर्थिंग जे नतीजे में केतिरनि ई माण्हुनि खे संदनि सिहत में अहम तब्दीलियूं महसूसु थियूं आहिनि। क्लिंट ऑबर जो चवणु आहे त असांखे अधु कलाक लाइ ज़मीन ते पेरें उघाड़े हलणु या बीहणु या वेहणु घुर्जे। जेकॾहिं तव्हांखे संधनि जो सूरु या चेल जो सूरु आहे या डिघे सफ़र जा थकियल आहियो या तव्हां सिर्फ़ु थकल महसूसु करे रहिया आहियो त तव्हां पेरें उघाड़े पंहिंजा पेर वञी सिधो ज़मीन ते रखो। थोरी देरि खां पोइ तव्हांखे वाज़िह बहितरी महसूसु थींदी। जदीद तर्ज़ ज़िंदगी में असां पाण खे धरतीअ जी लामहदूद शिफ़ा बख़्श तवानाई खां परे करे छॾियो आहे। शिफ़ा बख़्श तवानाई पाण तव्हांजे पेरनि हेठां मौजूदु आहे, जेका तव्हांजे अक्सर बीमारियुनि जो बग़ैर कंहिं पैसनि ख़र्च करण या कंहिं डॉक्टर जे सलाह करण जे इलाज करे सघे थी। जर्नल ऑफ एनवायरनमेंट एंड पब्लिक हेल्थ में शाया थियल हिकु तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त धरतीअ जे मथाछिरे ते बेशुमार इलेक्ट्रॉन मौजूदु आहिनि, जॾहिं असांजा पेर जिते आसाब जो सॼो नेटवर्क मौजूदु आहे ज़मीन जे मथाछिरे सां राब्ते में अचे थो। ज़मीन मां इलेक्ट्रॉन असांजे जिस्म में मुंतक़िल थियणु शुरू थियनि था। इहो अमल इंसानी सिहत ते बहितर असरु छॾींदो आहे। तहक़ीक़ में ॾेखारियो वियो आहे त अर्थिंग सां जिस्म में सूर जी तकलीफ़ घटिजे थी ऐं निंड न अचण जी शिकायत ख़तमु थी सुकून जी निंड अचणु शुरू थिए थी। दिलि जी बीमारियुनि में मुब्तला माण्हुनि जे लाइ बि ख़ुशख़बरी आहे त धरती रत जे घाटे थियण खे घटाए थी, जंहिंसां शरियानुनि में रुकावटूं पैदा थियणु बंदि थी वञनि थियूं। यादि रहे त रत जो घाटो थियण ई ख़ासि सबबु हूंदो आहे दिलि जे दौरे ऐं अधरंगे थियण जो। इन लाइ दिलि जा माहिर रोज़ानो 15 खां 20 मिंटनि ताईं ज़मीन ते पेरें उघाड़े हलण जी सलाह ॾियनि था। सिहतमंद ज़िंदगी लाइ हर सुबुह ज़मीन ते पेरें उघाड़े हलण जी आदत ठाहियो। ॾींहं जी शुरूआति ताज़ी हवा सां करियो। जेकॾहिं ॿाहिरि वञण जो को बि ऑप्शन नाहे या को बीमार हली घुमी नथो सघे त उनखे कमरे अंदरि या बेड ते ग्राउंडिंग ज़रिए फ़ाइदो पहुचाए सघिजे थो।
उन लाइ एल्यूमिनियम जा वर्क, एल्यूमिनियम फॉइल या का बि धातुअ जी चादर खणी उन में तार जो हिकु छेड़ो लॻायो ऐं तार जो ॿियो छेड़ो ज़मीन में टुंबे छॾियो। हाणे उन शीट ते पेर रखो। इन तरीक़े सां पिणु अर्थिंग जा फ़ाइदा हासिल करे सघजनि था। डॉक्टर स्टीव सनाट्रा जो पंहिंजे किताब में चवणो आहे त अलास्का में हिकु शख़्स फालिज जे करे चेल खां हेठि माज़ूर थी वियो। 25 सालनि खां पोइ बि संदसि टंगूं चुरपुर न पियूं कनि। अर्थिंग खां बाद उन माण्हूअ पंहिंजूं टंगूं हलाइण शुरू कयूं ऐं साॻे ई वक़्तु कुझु फ़ासिले ताईं हलणु पिणु शुरू कयो। अहिड़ा ॿिया बि माण्हू जेकी आम बीमारियुनि में मुब्तला हुआ, उन्हनि बि धरती माउ सां ॻंढिजण बाद आराम हासिल कयो। हिकु ऑस्ट्रेलवी डॉक्टर जे चवण मुताबिक़ डायबिटिक न्यूरोपैथीअ जी बीमारी जंहिंमें मरीज़ जा पेर शुगर सबबि सुन्न थी वेंदा आहिनि, उन्हनि खे बि अर्थिंग जे अमल सां तमामु घणो फ़ाइदो हासिल थिए थो। बायोफिज़िकल एनर्जी मेडिसन जे मशहूरु डॉक्टर जेम्स ओशमन मूजिबि धरती बिजलीअ जो हिकु बहितरीनु कंडक्टर आहे। उघाड़े पेर जॾहिं असां धरतीअ ते घुमंदा आहियूं त धरतीअ जा आज़ाद इलेक्ट्रॉन असांजे जिस्म में चमड़ीअ ज़रिए मुंतक़िल थींदा आहिनि। उहे इलेक्ट्रॉन इंतहाई असराइतो एंटी ऑक्सीडेंट आहिनि जेकी जिस्म में मौजूदु फ्री रेडिकल्स खे बेअसराइतो करे छॾींदा आहिनि, जंहिंसां जिस्म में किथे बि टिश्यूज़ ऐं सेल्स जी सोज़िश ऐं नुक़सान खे घटाए छॾींदा आहिनि। अॻे ज़माने में इंसान ज़मीन ते नंगे पेर हलंदा हुआ ऐं ज़मीन ते सुम्हंदा हुआ। अहिड़ी हालत में उहे कुदरती तौर ते मुसलसल ज़मीन जी शिफ़ा जी तवानाई मां फ़ाइदो हासिल कंदा रहंदा हुआ। अॼु असां धरतीअ ते रहंदे बि उन खां जुदा आहियूं। असां कालीन जा फ़र्श इस्तेमालु करियूं था ऐं ज़मीन खां मथे बिस्तरनि ते सुम्हूं था। ॿियो त ठहियो, पर असांजे कम जूं जॻहूं बि ज़मीन खां बुलंद आहिनि। असां तमामु घटि ई नंगे पेर ॿाहिरि निकिरंदा आहियूं। असां मसनूई तरनि सां बूट ठाहींदा आहियूं जेकी गैर पसराईंदड़ आहिनि ऐं तवानाई या बिजलीअ खे मुंतक़िल न कंदा आहिनि। अॼुकल्ह माण्हू जेकी बूट, चप्पल, सैंडल वग़ैरह पाईंदा आहिनि, उहे आम तौर ते प्लास्टिक या रबड़ जहिड़े मवाद मां ठहियल हूंदा आहिनि जेकी गैर पसराईंदड़ नॉन कंडक्टर हूंदा आहिनि। अॻे बूटनि में चमड़े जा तरा हूंदा हुआ जिन मां ज़मीन मां आज़ाद इलेक्ट्रॉन असांजे जिस्म में चमड़े जे तरनि जे ज़रिए दाख़िल थी सघंदा हुआ, पर हाणे रबड़ जे तरनि ज़रिए नथा दाख़िल थी सघनि। अहिड़ीअ तरह असां फितरत तरफ़ां मुहैया कयल उन्हनि इस्लाही इलेक्ट्रॉननि खे विञाए रहिया आहियूं। इहा महरूमी केतिरनि ई नंढियुनि ऐं वॾियुनि बीमारियुनि जो वॾो सबबु आहे। पेरे उघाड़े हलण सां हॾा मज़बूत थियनि था। नंगे पेरनि ते हलण सां पेरनि खे तमामु घणो आराम मिले थो। जेकॾहिं तव्हां नंगे पेर ॿाहिरि नथा हली सघो त घर अंदरि ई पंहिंजी चप्पल लाहे घुमंदा करियो। पेरें उघाड़े घुमण सां जिस्म में तवानाई जी सतह पिणु वधे थी।